काफ़ी टेंस रहंदी हुअमि मां, उनजे करे टीचर्स मूंखे परेशान कंदा हुया कॉलेज में, उनजे करे मां सुसाइड अटैम्प्ट कयो आहे। यूनिवर्सिटी में या कॉलेज में? कॉलेज में। कॉलेज कहिड़ो आहे तव्हांजो? कॉलेज ऑफ फार्मेसी। कॾहिं खां ही प्रॉब्लम थियो आहे तव्हां सां? 1.5 साल 2 साल थियण वारा आहिनि इनखे। प्रॉब्लम छा आहे, मतिलबु छाजे करे तव्हांखे तंग कयो? खामखाद न कंदा हूंदो, को मामिलो हूंदो? टीचर आहिनि असांजा हिकु सर एहसान महमूद ऐं सर शफ़क़त रिज़वी। उन हिकिड़ी छोकिरी आहे, उनजो सर सां हिकु अफेयर आहे। उहा पेपर ॾींदो रहंदो हुयो उनखे, त असांखे थोरो ख़बर पई त उनखे पेपर था मिलनि, त असां उनजे ख़िलाफ़ु एक्शन खयो हुयोसीं। उनखां पोइ उन्हनि जेको आहे असांजे अगेंस्ट थी विया हुया काफ़ी, ऐं असांखे मतिलबु ट्रम्प बेक करण जूं धमकियूं ॾिनियूं वयूं, ऐं ॿियो असांखे रीसिट में विहारियो वियो। मूंखे सप्ली हई वई 6 दफ़ा, 6 पेपर्स में मूंखे सप्ली हई वई वञनि। इन करे मां काफ़ी परेशान थी वई हुयमि। तव्हां इलाजु कराईंदा रहिया आहियो? इलाजु मुंहिंजो हले पियो 2-3 महीननि खां इलाजु। काफ़ी पहिरियां मां परेशान हुयमि, पोइ मां न पई करां, मां कोप अप थी वेंदमि ईअं ई, पर न थी सघियसि त पोइ मां साइकोलॉजिस्ट ॾे वई हुयमि। अच्छा, तव्हां इन मामले जी कंहिंखे दांह बि ॾिनी? हा, पंहिंजे डिपार्टमेंट जे HOD खे कंप्लेन कई हुई त असांजा एग्ज़ाम्स लीक था थियनि। उन छा कयो? कुझु बि न। तव्हां हुते हॉस्टल में रहो था? हा। ऐं जंहिं छोकिरी जे हवाले सां तव्हां चओ था, उहा केरु आहे छोकिरी ऐं छा करे थी? उहा मूंसां गॾु पढ़ंदी आहे। तव्हांजो वाल साहब VC खे बि दांह ॾिनी आहे इन सिलसिले में? जी। VC साहब जो छा चवंदा? चवनि था जेको चवंदा उहो कंदासीं। तव्हांजो मुतालबो छा आहे पुटु हाणे? त टीचर्स खे कढियो वञे, मां उन्हनि वटि न पढ़ंदसि वधीक। हीअ रुॻो तव्हां सां मसइलो आहे, ॿियनि छोकिरियुनि सां बि मसइलो आहे? हर कोई ॻाल्हि कंदो आहे, हिन जे लाइ त सख़्तु मिज़ाज आहिनि ऐं दड़का ॾींदा आहिनि, हरू भरू ॿारनि खे टोंट कंदा आहिनि। त सभिनि जो इहो ई मुतालबो आहे, सभिनि सां इहो ई रवैयो रखंदो आहे, त पोइ उनजे ख़िलाफ़ु माण्हू ईअं ई ॻाल्हाईंदा आहिनि। एहसान वधीक तंग करे थो या शफ़क़त रिज़वी? एहसान वधीक ख़बर न आहे, पर मे बि दोस्ती जे करे कंदो हूंदे। तव्हां चओ था त क्लास रूम में बि तव्हां ते टोंट करणु या तव्हांजे किरदार ते ॻाल्हाइणु, अहिड़ी ॿ ॻाल्हि थी आहे? क्लास रूम में ईअं टोंट वग़ैरह काफ़ी कंदा हुया, ऐं असांखे चवंदा हुआ त तव्हां छा था कयो, हीअं था कयो, जेको बि कयो था असांखे ख़बर आहे। ऐं पाण में गॾु वेही करे असांजे करेक्टर ते ॻाल्हाइणु, इलाही ग़लति ॻाल्हियूं करणु असांजे ख़िलाफ़ु, असांखे ख़बर पवंदियूं हुयूं। पोइ उन में असांखे धमकियूं ॾींदा हुया, चवंदा हुआ त असांखे ख़बर आहे तव्हां कहिड़े क़िस्म जूं हो। घोटकी शहर जा आहियूं, हींअर ॿार नंढड़ी जी पढ़ाई जे करे हैदराबाद में शिफ्ट थिया आहियूं। काफ़ी अरसे खां 1.5 साल त 2 साल थींदा। छोकिरी ॿुधाईंदी त 2 टीचर्स आहिनि जंहिं पेपर लीक कया आहिनि, पंहिंजी मनपसंद छोकिरियुनि खे पेपर ॾियनि था, जंहिं ते असां एक्शन कयोसीं, दाह बि ॾिनीसीं, पर उन्हनि को एक्शन कयो ऐं असांखे हाणे मूंखे ऐं मुंहिंजी सहेलियुनि खे परेशान करनि था, ब्लैकमेल करनि था, ऐं मूंखे हिकु टर्म में ग़ैर हाज़िर करे हिकु टर्म पोइ ते कराए छॾियो अथऊं। लिहाज़ा असां वरी चयोसीं ठीकु आहे बाबा, इहे नॉर्मल ॻाल्हियूं नहीं थींदियूं, को एक्शन या कंहिंखे दाह वग़ैरह न ॾिनीसीं। चयोसीं बाबा ठीकु आहे, तव्हां ॾेई छॾिजो पेपर, सप्लीमेंट्री में ॾेई छॾिजो। लेकिन इहा ख़बर न रही त को प्रेशर उन्हनि जो या ब्लैकमेलिंग वधी वञे थी। आख़िर जे एतिरे ताईं उन्हनि खे तंग कयो छोकिरी खे, जो मुंहिंजी छोकिरी इहो इंतिहाई क़दम खयों, जंहिंमें असांखे ख़बर। सुसाइड जी कोशिशि कई? हा, सुसाइड करण जी कोशिशि कई, पर अल्लाह साईं हुनजी हयाती बचाई। VC साहिब सां मुंहिंजो अॼु शाम जी मुलाक़ात 8:30 जो टाइम ॾिनो, मिली आयोमांसि। उन्हनि चयो त सुबुह तव्हां 12 खां 1 बजे ताईं अचिजो, जुमे वारे ॾींहुं ऑफिस में। मां इनशाला तव्हांजो जेको बि हूंदो ॿुधी प्रिंसिपल साहिबा खे बि घुराईंदुसि, पोइ एक्शन खणंदुसि। अॻे बि चई 2 टीचर हूंदा हुया, मुंहिंजो 2 साल टेन्यूअर में मां उन्हनि जी नौकरी ख़तमु कराई आहे। इनशाला हिननि खे बि जेको आहे सभु हिन खे मंज़िल ते पहुचाईंदासीं। कम से कम छोकिरियुनि सां अहिड़ियूं ब्लैकमेलिंग न कई वञे, छो जे असां पंहिंजे ॻोठनि खां लॾे अची हिते वेहूं था, छोकिरियुनि खे पढ़ायूं था, लखें रुपया फीसियूं ॾियूं था, ऐं पोइ बि उन जो नतीजो इहो निकिरे त जेको आहे सो आख़िरी सालनि में उन्हनि छोकिरियुनि खे, जेके एक्टिव छोकिरियूं आहिनि, उन्हनि खे मारणु हॉस्टल में या इन मंज़िल ताईं पहुचाइण जो ख़ुदकुशी करण लाइ तयारु थी वञनि, ऐं या वरी उन्हनि खे मारे करे जीअं ख़ुदकुशी जो नालो ॾेई करे पाण खे बचाइनि था। हाणे चऊं था त कम से कम असां सां जेकी ज़्यादती या जेको मसइलो थियो आहे, अलाह भली कंदो, बाक़ी जेको आहे आईंदा नस्ल लाइ अहिड़नि टीचरनि खे, अहिड़नि उस्तादनि खे इन कॉलेजनि मां कढियो वञे